दोस्तों अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहे तव्हां उम्मीद कयां पियो सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो रावल अली यूट्यूब चैनल। अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारा ड्रामा सोप सीरियल दर्दनि जे दरिया जे बारे में मुकमल स्टोरी ॿुधाइण वारो आहियां त हिन ड्रामे जा डायरेक्टर साहब केरु हुया ऐं राइटर केरु हुयो, या हिन ड्रामे जी कहिड़े शहर में रिकॉर्डिंग शुरू कई वई हुई, कहिड़े शहर में रिकॉर्डिंग थियो ही ड्रामो। दोस्तों हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार मशहूरु हुया जिन जा मां तव्हांखे कुझु जा नाला ॿुधाईंदुमि। सभु हिन वीडियो में मां तव्हांखे मुकमल स्टोरी ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां रावल अली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, सब्सक्राइब करे बेल आइकन बटन ज़रूरु दॿायो। दोस्तों मां तव्हांजो वधीक टाइम न वठंदुसि, हलंदुसि पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों हिन ड्रामे जा डायरेक्टर साहब आज़म एंगल साहब ऐं जानी जतोई साहब हुयो, ऐं जिन खे त तव्हां सुञाणींदा हूंदव तमामु सुठी तबियत जा मालिक ऐं तमामु मशहूरु अदाकार आहिनि। दोस्तों हिन ड्रामे जो राइटर नूर ज़हू साहब हुयो, जिन जी स्टोरी हुई ऐं कहाणी ऐं तमामु ज़बरदस्त कहाणी हुई ऐं तमामु वॾो ही ड्रामो सिंध में मशहूरु ऐं कामयाबु थियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी लाड़काणे शहर में रिकॉर्डिंग शुरू कई वई हुई ऐं ही ड्रामो लाड़काणे में रिकॉर्डिंग थियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके ड्रामे जा मशहूरु अदाकार हुया आज़म एंगल साहब, जानी जतोई, उमेद अली कलवड़, मजूद सतार लाड़, आबाज़ गुल ओढाणो, बिलावल खोखर, शमा मंगी, काजल सिंधु, असमा भुट्टो, इन खां अलावा काफ़ी एक्ट्रेस मशहूरु ड्रामे में हुया। दोस्तों तमामु सुठो ड्रामो हुयो, तमामु सुठी कहाणी हुई ऐं तमामु सुठी सिंधी भाइरनि हिन खे मोट ॾिनी ऐं तमामु हिकु घणो सिंध में मशहूरु वियो दर्दनि जो दरिया ड्रामो। दोस्तों उमेद रखां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दोस्तों वीडियो पसंदि अचण ते असांजे चैनल रावल अली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे ज़रूरु दॿाईंदा। दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हलूं था।